जे बाजरी उन जी भरजे हाज़िरी जो खाइजे उन जो गाइजे। दिसा साहब असीं साउथ सिंध जूं सीटूं इन ख़ल्क़ खां सिवा मुमकिन कोन्हे त असां चङा मुड़स थी असेंबलियुनि में वियूं। अॼु असीं असेंबलीअ में वेही हिन जी नमक हरामी करियूं, इहो असांजो पंहिंजो अमल आहे। मगर ॿार बच्चा पोलियूं, हिकिड़ो ॿार पेट में आहे, ॿियो ॿार कुले ते आहे, 3 बजे गाॾी खणण वञे थी। अॻियां वॾेरनि जा दोॾा फाटा थर जे पटेलनि जा पिया आहिनि त वोट ॾियणु आयो हुई त तिना सुञाणा तो ओळखां थो तिना वोट ॾियणु मती आहे त मती आहे वोट ॾियणु। उहे न्याणियूं पोड़ियूं वेचारियूं खणियो, सुबुह जो वञो तीर ते ठपा हणियो, चूंडियो पोइ असीं तुरम खान थियो असेंबली में घुमूंसीं फलाणो खान फलाणो। ख़ल्क़ ही आहे। मूं जॾहिं इहा ॻाल्हि कई हुई उते रूपले कोहलीअ जी वरसीअ में वीरजी जॾहिं जेल में हो त मूं चयो सैयद आहियां, जेकॾहिं आऊं कोहली हुजां, कोहली थियण में मूंखे कहिड़ो आहे पाए। वो मुलन बोछाड़ कई मुते त सैयद अहल बैत आले रसूल, मुझो सैयदन अहल बैतन जेके पटका ॿधाया आहिनि सिंध में सभिनी खे ख़बर आहे। अहल बैत आले रसूल तूं कोहली थो थी। मूं कोहली थींदुसि त ॿियो कुझु कोन थींदो, एतिरो त थींदो त आऊं वतन जी मिटीअ में मलजी वेंदुसि हलियो, ऐं वतन जी मिटीअ सां गॾिजी वेंदुसि हलियो। मूं तां इहो अरब हुजण जो ऐं अमीर तैमूर सां गॾु हिते खिते में अचण मुंहिंजा वॾा जेके आया, इहो लांताणो त मूं तां घटि में घटि लहिजी वेंदो हलियो, ऐं घटि में रूपले जी आकाए में बीहंदुसि। सुबुह जो रूपले कोहली सिफ़ में आऊं बीह रहंदुसि, जंहिंजी बदकिस्मती है करामत साहब, यहाँ पे आप बर्न्स रोड तो रखते हो, एक डॉक्टर और जासूस के नाम पे एक रोड बना हुआ है। यहाँ पे खयाबाने शाहीन तो बनाते हो, मगर यहाँ पे खयाबाने रूपलो नहीं है कोई। हम नाम देने के लिए तैयार नहीं है उन हीरोज को। तो क्यों नहीं ये बात करें? लड़े तो ये थे अंग्रेजों के साथ, आखिर दम तक लड़ते रहे, म्यूटनी हो गई, खत्म हो गई, पता नहीं कब तक ये लड़ते रहे। तो अगर उस सफ में मैं गिना जाऊंगा, खड़ा होऊंगा, तो मैं और मोतबर लगूंगा, या अभी मैं मोतबर लगता हूं जहां खड़ा हूं। सदियों से लेके इनके पसीने ने इस धरती को सैराब किया है। हल ये उठाते हैं, धरती का सीना चीर के ये हमारे लिए गंदुम उगाते हैं, हमारा पेट भरते हैं। ये है, ये जो यहाँ पे बैठे हुए सारे पोरियत है, मैं जानता हूं, मुझे पता है किस किस इलाकों के हैं, क्या के हैं। कराची की आपकी सन्नत और इंडस्ट्री अगर टेक्सटाइल की चल रही है तो इनके दम से चल रही है, वरना चल नहीं सकती। ये लोग हैं जो चला रहे हैं। हम रिटर्न में क्या देते हैं, ये सबसे बड़ा सवाल है। इसलिए तो प्रोग्राम किया गया है। वो जो दे रहे हैं वो तो हम मान रहे हैं, कुछ मानते हैं कुछ नहीं मानते। मैं तो मकरूज हूं इनका, मैं नहीं जीत सकता। मुस्लिम वोटों पे पीपुल्स पार्टी अगर साउथ सिंध के 12 जिलों में 13 जिलों में नहीं जीत सकती, निसार खोड़ो साहब, दिस इज द रियलिटी। अगर ये खल्क नहीं होती, नहीं जीत सकती।